नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त फिरदौस आशिक़ ऐवान जो चवणु आहे त बिलावल साहब 2020 में अवामी खुशहाली ऐं क़ौमी तरक्की जो साल हूंदो। लाड़काणे जी हाणोकी शिकस्त करप्शन के खिलाफ़ अवाम जो ऐलान बग़ावत है। सुध समावारी सलाहकार फिरदौस आशिक़ ऐवान समाजी राबतनि जी वेबसाइट ट्वीट ते ट्वीट कंदे हिन चयो त अपोज़िशन क़यादत सियासी मुनाफ़त जी बदतरीन मिसाल है। हिक ई साए में जमहूरियत जी हिमायत जॾहिं त ॿिए में मुखालफ़त कंदा आहिनि। पाण इक़्तिदार में हुजनि त हुकूमत आइनी मुद्दत पूरी कन। इक़्तिदार इमरान खान के मिली तो उन जी तबियत खराब छो थी वेंदी है। अवाम ब खानदाननि जे मुसलसिल इक़्तिदार के ज़मीन बोस करे छॾियो है। फिरदौस आशिक़ ऐवान जो चवण त पाकिस्तान जी अवाम ॿिन खानदाननि जे ॾहाकनि खां मुस्तलिक इक़्तिदार के ज़मीन बोस करे इमरान खान जी क़यादत में यकीनी अवामी राज कायम करे छॾियो है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।